اللہ جی نعمتوں جو انعام رمضان، سلام رمضان سلام رمضان سلام رمضان۔ اعوذ باللہ من الشیطان الرجیم، بسم اللہ الرحمن الرحیم۔ ألم نجعل له عينين ولسانا وشفتين وهديناه النجدين فلاقتحم العقبة ألم نجعل له عينين ولسانا وشفتين وهديناه النجدين فلاقتحم العقبة فلاقتحم العقبة وما أدراك ما العقبة فك رقبة أو إطعام في يوم ذي مسغبة يتيما ذا مقربة أو مسكينا ذا متربة ثم كان من الذين آمنوا وتواصوا بالصبر وتواصوا بالمرحمة أولئك أصحاب الميمنة والذين كفروا بآياتنا هم أصحاب المشأمة عليهم نار مؤصدة صدق الله العظيم۔ سبحان اللہ سبحان اللہ، سبھی تعریفون پروردگار لائے جکو مالک ऐं خالق ہے۔ السلام علیکم، اوہاں جی میزبان پرہز سید ایمو ساگڈ موجود ہیں۔ آیا تھا جو میزبان ارشاد جاگیرانی، امید ہے تاں بالکل ٹھیک ٹھاک ہوں، خیریت سان ہوں، مزے میں ہوں۔ آؤں تو چاہتا ہوں جے اञا مزو نہ आहे من में، अञा की मुश्किलातूं आहिनि, की परेशानियूं आहिनि, त पोइ परेशान थियण जी वधीक ज़रूरत न आहे। दुआउनि जो सिलसिलो आहे, असीं तव्हांजे लाइ दुआ कयूं था त अलाह पाक तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे, तव्हांजे अङनि ते जमालात थी पवनि। पर ज़िंदगीअ जो हिकिड़ो राज़ मूं
पढ़ियो पियो आहे, वॾनि खां ॿुधो पियो आहे ऐं इन ॻाल्हि में सदाकत बि आहे, हक़ीक़त बि आहे त नमाज़ कॾहिं बि न छॾिजो। बेशक नमाज़ न छॾिजो, न छॾिजो, न छॾिजो। ज़िंदगीअ जूं सॼियूं बरकतूं इन में अथव, सुरूर इन में अथव, अखियुनि में चहिरे में नूर इन में अथव। जेकॾहिं तव्हांजे घर में को बि नमाज़ नथो पढ़े त इहा इंतिहाई अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, इहा ॾुख जी ॻाल्हि आहे। सो नमाज़ वक़्त ते अदा कयो, नमाज़ जो पुछाणो थींदो, नमाज़ फ़र्ज़ु आहे। ऐं इन सां गॾोगॾु ॿी राज़ जी ॻाल्हि तव्हांखे इहा ॿुधायां त पंहिंजे निगाह जी हिफ़ाज़त कजो, पंहिंजे अखियुनि जी हिफ़ाज़त कजो। कई मुश्किलातूं इतां स्टार्ट थींदियूं आहिनि, इतां जनम वठंदियूं आहिनि। जिन पंहिंजे निगाहुनि जी हिफ़ाज़त न कई उहे मुश्किलातुनि जो शिकार थिया, उन्हनि भोॻियो आहे, उन्हनि पीड़ाउनि खे मुंहुं ॾिनो आहे। सो इन जे करे महिरबानी कयो, पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजी फैमिली जो ख़्यालु रखो ऐं तमामु घणियूं इबादतूं कयो। सॼो सिस्टम ई इन ते दारोमदार रखे थो। अॻिते आख़िरत तव्हांजी इन ते ई संवरजी सघे थी, निखरी सघो था ऐं गॾोगॾु उतां पुलसरात तां बि निकिरी सघो था। सुभान अल्लाह, तमामु ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई त दुआउनि जो सिलसिलो ऐं यकीन करियो दुआऊं जेके आहिनि उहे असांजे लाइ उमीदुनि वांगुरु आहिनि। असां जॾहिं बि मायूस थींदा आहियूं असांजे ज़हन में इहा ई हूंदो आहे आख़िरी ऑप्शन त फस्ट ऐं लास्ट ऑप्शन जेको आहे हुजणु त फस्ट खपे ऑप्शन, पर असां चई सघूं था त लास्ट ऑप्शन रखंदा आहियूं त दुआऊं असां करियूं पंहिंजे लाइ, पंहिंजनि प्यारनि लाइ। ऐं जेके बि असांजे आस पास आहिनि जंहिंखे दुआउनि जी ज़रूरत आहे उन्हनि खे दुआउनि में तव्हां ज़रूरु यादि रखंदा करियो। ऐं इरशाद अल्हम्दुलिल्लाह अॼु पूरे पाकिस्तान में 26 रोज़ो सभिनी रखियो आहे। ऐं लैलतुल क़द्र जी जेका राति जेको तारीख़ में बि घणो इशारो जेकॾहिं चवां थो 27 जी राति ते आहे। ऐं अॼु राति जी जेका आहे उहा 27 जी राति लैलतुल क़द्र जी राति हूंदी त जेतिरो घुरणो आहे ओतिरो घुरी वठो। कई राज़ जेके आहिनि उन राति ते आहिनि ऐं उहे राज़ जेके आहिनि उहे असांखे खुली वञनि त छा ई ॻाल्हि थी वेंदी। हर हिते अॼुकल्ह जेको आहे पूरी दुनिया में जेकॾहिं ॻाल्हि करियां त हर माण्हू जेको आहे न परवरदिगार जी अलॻि अलॻि तरीक़े सां इबादत करे थो। हर कंहिंजो तरीक़ो पंहिंजो हूंदो आहे, पर हुन परवरदिगार खे राज़ी करण जो जेको तरीक़ो आहे या मयार आहे उहो सिर्फ़ु इहो ई आहे तुंहिंजी रज़ा में राज़ी थी वञो। ॾाढी ख़ूबसूरत हिकिड़ी ॻाल्हि हुई त कंहिं खां पुछो त अव्हां छा था चाहियो त हुन चयो मूंखे जेको आहे पंहिंजी जेके सभु मुश्किलातूं आहिनि उन्हनि सभिनी खां आसानी थो चाहियां। त ॾाढो ख़ूबसूरत जवाबु आयो इरशाद। ॿुधजो, चयूं त आसानी जेका आहे उहा तॾहिं ईंदी जॾहिं तूं पंहिंजी चाहत जो अंसर जेको आहे उहो कढी छॾ, तूं हुनजी रज़ा में राज़ी थी ऐं हुनजी चाहत में जेको आहे हुनजी चाहत खे चाहिणु शुरू करे छॾ। ऐं जॾहिं तूं हुनजी चाहत खे चाहिणु शुरू करे छॾींदे तॾहिं तुंहिंजूं जेके सभु मुश्किलूं आसान थी वेंदियूं, तव्हांजूं मंज़िलूं जेके आहिनि, राहूं जेके आहिनि उहे खुली वेंदियूं। वाह वाह, सुभान अल्लाह। इन जे करे चवंदा आहिनि कॾहिं कॾहिं के मामला असांजा निबिरी न सघंदा आहिनि, पोइ पाण शिकायत करणु शुरू कंदा आहियूं। अल्लाह ताला थी सघे थो त तव्हांजी बहितरीन में न चाही आहे, अञा वधीक सुठो तव्हांजे लाइ कुझु करण वारो आहे। सो ना उमीद न थियो, मायूस न थियो। चवंदा आहिनि त किथे किथे हिकिड़ी वाट बंदि थींदी आहे त वरी ॿी वाट पाण ई हिकिड़ी ठही पवंदी आहे। अल्लाह पाक तव्हांजे लाइ बहितरी सोचींदो आहे, बहितरी कंदो आहे बल्कि। सो अॼोको प्रोग्राम सुहिणो थींदो, ॾाढो भलो थींदो। कचहरियूं कंदासीं ऐं ॼाण हासिलु कंदासीं, पर हिन खां पहिरियां तव्हांखे ॼाण ॾींदासीं त हिन प्रोग्राम खे तव्हांजी साहतुनि समातुनि दीदुनि ताईं पहुचाइण में असां सां ताउन फरमायो आहे करशी जामे श्री वारनि। करशी जामे श्री ॾाढो सुठो मिठो भलो शरबत आहे। करशी जामे श्री जी हिकिड़ी ख़ासियत आहे जेका मूंखे बि वणंदी आहे, पिर खे बि, त उन में पाणीअ जो हिकिड़ो फुड़ो बि मिलायल न आहे। सुभान अल्लाह, ॻाल्हि इहा भली कयो तंहिंजे करे असां सुभान अल्लाह कईसीं। सो पाणीअ जो हिकिड़ो फुड़ो मिलायल न आहे। ख़ालिस अरक सां, ख़ालिस निबातात, ख़ालिस जड़ी बूटियुनि सां करशी जामे श्री तयारु थींदो आहे। 265 भेरा हिनखे चेक कयो वेंदो आहे। 265 भेरा माना वॾी ॻाल्हि आहे पंहिंजी जॻह ते, न त हिकिड़ो भेरो चेक करे विझी सघनि था बॉटल में। 265 भेरा चेक कयो वेंदो आहे ऐं 276 भेरा हिनखे शुगर फ्री जेका बॉटल आहे तव्हांजे घरनि में जेकॾहिं आहे तव्हां वठो था, परचेस कयो था, त उहो 276 भेरा चेकिंग ऐं टेस्ट जे मरहले मां गुज़री करे मार्केट में पहुचे थी। इहो ई सबबु आहे जो करशी जामे श्री खोड़ सारा नेशनली ऐं इंटरनेशनली अवार्ड माणे चुको आहे। करशी जामे श्री ॾाढो सुठो मशरूब आहे, पीअण में रिफ्रेशिंग आहे, एनर्जी ॾींदो आहे, तवानाई ॾींदो आहे। 1, 2 या 3 जेतिरी तव्हांजी दिलि चवे, जेतिरा गिलास तव्हां पीअणु चाहियो त पी सघो था। हां मथे तोर न थींदी, मूंझ न थींदी ऐं तव्हांखे ईअं कंहिंखे चवण जी ज़रूरत न आहे त यार अलाए छा पीआरे छॾियो अथव, मरी वियासीं। बिल्कुलु तव्हां सही था चओ। तॾहिं त चयो वेंदो आहे लाइट रिफ्रेशिंग करशी जामे शीरी। करशी जामे शीरी जेको आहे उहो बिल्कुलु बार न आहे कंदो। तव्हां बिल्कुलु सही चयो, प्योर आहे, प्योर अर्कियात सां ठहियलु आहे ऐं उन में पाणी जो हिकु फुड़ो बि मिलियलु न आहे। ऐं उन खां अलावा अव्हांखे इहो बि ॿुधायां त रमज़ान जेको आहे उहो गर्मियुनि में आयल आहे। जेकॾहिं अव्हांखे थधो रहणो आहे ऐं उहो तव्हां करशी जामे श्री जो इस्तेमालु करे सघो था, छो जो करशी जामे श्री में 4 हर्ब्स पयल आहिनि जंहिंमें कूलिंग क्वालिटीज़ आहिनि। अशना आहे, ख़सख़स आहे, संदल आहे ऐं गुलाब आहे, जेको अव्हांजो ॾींहुं जेको आहे न पूरो रिफ्रेश करे छॾींदो। त इन जे करे सहरी इफ़्तारी में करशी जामे श्री जो इस्तेमालु करियो। इन करे चवंदा आहिनि त करशी जामे श्री सभु पीते हैं,
शरबत पंहिंजी जॻह ते, पर चांहि जा जेकी शौक़ीन आहिनि उहा चांहि बि ज़रूरु पीअंदा आहिनि, ॿई ॻाल्हियूं कंदा आहिनि। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे, उनखे मूं पुछा कई जॾहिं आयो मूं वटि महिमान थी, मां चयो छा पीअंदो, थधो पीअंदो या गरम? चईं बाबा फ़िलहालु चांहि पीआर, मथां वरी शरबत पीऊं था। मां ख़ुदा ई सणाई थी अहिड़ा महिमान जे अधु कलाक रखी वरी चईं थधो पीऊं था। सो बहरहाल जेकी चांहि जा शौक़ीन आहिनि उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरी इहा आहे त मार्केट में वाइटल टी बि आहे। वाइटल टी ज़बरदस्त कड़क मज़ेदार चांहि जेकॾहिं पीअणु चाहियो था त पोइ वाइटल टी पती वठंदा कयो, वाइटल पीओ, ज़िंदगी जियो। उन्हनि जो ताउन सां गॾु क्विज़ जो शरबत मार्केट में मौजूदु आहे, ॾाढो सुठो थींदो आहे इहो बि। तव्हां इहो बि पी ॾिसिजो, ट्राए करे ॾिसिजो, दोस्तनि खे ॿुधाइजो। क्विज़ वारा चवनि था सिर्फ़ु क्विज़ ई पिलाया करो। नेस्ले मिल्क पे क्रीम वारनि जी वॾी महिरबानी, जेकी चवनि था हर दिन ख़ुशी से। सूफ़ी दस्तरख़्वान वारा चवनि था सूफ़ी एतमाद के लिए पाकोला फ्लेवर्स सां ताउन फरमायो आहे ऐं इन्हनि जो स्लोगन आहे त वेरी हेल्दी वेरी यम। ऐं नेस्ले एवरीडे तुम में है कुछ ख़ासि, रूह अफ़ज़ा ज़िंदगी मुबारक। ऐं तलो वारनि जी वॾी महिरबानी, जेके असां सहकार में हूंदा आहिनि। तलो जो स्लोगन ॾाढो सुठो हूंदो आहे ऐं तलो हूअं बि जेकियूं बि भाॼियूं पचनि थियूं या उफराटा मानी टिकी जेका बि थिए थी, जिते बि तलो जो इस्तेमालु थिए थो त उनजी ख़ुशबू पंहिंजी आहे। अम्मा तलो में पकाओ, हमें सेहतमंद बनाओ, सेहतमंद। तव्हांखे ख़बर आहे, ऐं जॾहिं बि कंहिं बि सुपर मार्ट ते वेंदी आहियां त इहो स्लोगन चवंदी हली आहे, जॾहिं तलो वठिणो हूंदो आहे त पोइ माण्हू खिलंदा रहंदा आहिनि, चरी थी वई आहे। सो ॾाढो सुठो आहे, के शयूं ॾाढियूं सुठियूं लिखिजी वेंदियूं आहिनि, लिखिजी वेंदियूं आहिनि, चवण में मज़ो ईंदो आहे ॾाढो जॾहिं असांखे चवंदा आहियूं त। बिल्कुलु बिल्कुलु। सो सभु रोज़ो वारनि जी वॾी महिरबानी। सभु रोज़ो वारा चवनि था त द चिकन स्पेशलिस्ट, उन्हनि जा बि लख थोरा उन्हनि जा बि जिन जा नाम वरी पिरह खणंदी। जी बिल्कुल। ब्रिज पावर एंड बैटरीज, लज़्ज़त ने थामा सेहत का हाथ, मलका मसाला। लज़्ज़त भी आहे, उनखां अलावा सेहत बि आहे, त मलका मसाला छो न इस्तेमाल कयो वञे। इनेक्स हर घर की ज़रूरत, अखुवत के सियास को टूटने न दे। GFC बिल्डर्स एंड डेवलपर्स, फॉर्मी परफ्यूम एंड बॉडी स्प्रे। अलखिदमत फाउंडेशन, कोई ताबीर अधूरी ना रहे। शारजा कुकिंग ऑयल, दिल चाहे और क्या शारजा। टैंग बनाए बेहतर मुस्तक़बिल रोज़ाना। टैंग भी ॾाढी सुठी मशरूब आहे, उनखे बि तव्हां यूज़ करियो, ॾाढो मज़ो ईंदो आहे उनखे पीअंदे में। काफ़ी ज़्यादा फ्लेवर्स बि आहिनि, विटामिन C बि आहे जेको अव्हांजे इम्यून सिस्टम खे बूस्टअप बि करे थो, त टैंग जो इस्तेमालु बि कंदा कयो। शौकत खान अमन की सिर्फ एक ही दुआ है, जीता रहे मेरा भाई। ब्लैक रोज़ कलर एक्सपर्ट्स, 7 हर्बल नेचुरल स्किन केयर। हर्बियन समरस, एक बोतल बनाए 35 ग्लासेस, हिकिड़ी बोतल में अव्हांखे 50 ग्लासेस मिलनि था। आराम का नाम है डायमंड सुप्रीम फोम, नंबर 1 क्वालिटी फोम। वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, SIUT, क्योंकि SIUT अपना है। फातिमा फर्टिलाइजर, सरसब्स FF, ज़मीन की जान, फसल की जान। वाह वाह, सभिनी जा लख थोरा जिन असां ताउन फरमायो आहे। ऐं हाणे मौज़ महिमाननि तरफ़ वधूं था, प्रोग्राम जी तरतीब खे बाक़ाइदगी सां अॻिते वधायूं था ऐं तारीफ़ तव्हां सां कराईंदो हलां। स्कॉलर असां सां गॾु आहे अलामा आबिद अली ताहिरी ख़ासि कली साहिबु, उनखे वेलकम चऊं था। साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? वॾी महिरबानी, लख थोरा, तव्हां क़ीमती वक़्तु ॾिनो असांजे प्रोग्राम में आयो। ऐं नात ख़्वान केरु आहिनि? जी मुंहिंजे पासे जेके नात ख़्वान वेठल आहिनि, समीउल्ला ताहिरी मेमन साहिबु, अव्हांखे भली कार चवां थी प्रोग्राम में। अफ़ज़ल हुसैन, अव्हांखे भली कार चवां थी प्रोग्राम में। ऐं उनखां अलावा जेके आहिनि क़यूमुद्दीन ताहिरी मेमन साहिबु, अव्हांखे आउं भली कार चवां थी प्रोग्राम में। पोइ छा ख़्यालु आहे त पहिरियों स्टार्ट वठूं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान अक़दस बयान से, पोइ वरी पाण कचौरी कयूं था। बेशक, ऐं समीउल्ला खे चवंदसि असांखे नात ॿुधाए। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हिया मुझी ज़बां गाए शान मोहम्मद जो। हिया मुझी ज़बां गाए शान मोहम्मद जो। जिब्रील अमीन आहे दरबान मोहम्मद जो। जिब्रील अमीन आहे ही नूर मोहम्मद माम कायनात ठही आहे। ही नूर मोहम्मद
सारी ज़मीं सारो आसमान मोहम्मद जो है मुंहिंजी ज़बान गाए शान मोहम्मद जो जिब्रील अमीना है पीमा कयामत में सब दोस्त दिकारींदा पीमा कयामत में सब दोस्त दिकारींदा उन महल उते थींदो एहसान मोहम्मद जो उन महल उते थींदो एहसान मोहम्मद जो जिब्रील अमीन आहे हिन खालिक जी तरफ़ां क़ुरान लथो आहे हिन खालिक जे तरफ़ां क़ुरान लथो आहे फरमान खुदा जो फरमान मोहम्मद जो फरमान खुदा जो फरमान मोहम्मद जो जिब्रील अमीन आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सो पाण कचहरी खे अॻिते वधाइण खां अॻु में हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था मोटी अचूं था तव्हां असां सां गॾु रहिजो नाज़रीन ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था लख थोरा तव्हां तव्हां सां जुड़ियल आहियो ऐं जुड़ियल रहिजो कम जूं काराइतियूं कचहरियूं थींदियूं असां गॾु अलामा आबिद अली ताहिरी साहिब आहे त पोइ कचहरियूं स्टार्ट वठूं पाण पूरे बाक़ाइदगी सां सो अलामा साहिब मूंखे इहो ॿुधायो त लैलतुल क़द्र जी जीअं पाण आफ़ियर बि कचहरी कईसीं पई सो इहा महबूब राति ऐं हिन जी राति जी बरकत ऐं हिन मां कीअं फ़ाइदो वठिजे इन बारे में थोरो ॿुधायो साईं लैलतुल क़द्र जेकी राति आहे सा अलाह जो ख़ासि तोहफ़ो मिलियल आहे हिन उम्मत खे ऐं अलाह साईं हिन राति में बेहिसाब माण्हुनि जी मग़फ़िरत अता कंदो आहे ऐं उहे माण्हू जिन जे मथां जहन्नम वाजिबु थी चुको हो हिन राति में अगरि उहे गिड़गिड़ाए अलाह खां दुआऊं घुरनि त रब थो फरमाए त आउं उन्हनि माण्हुनि खे बि बख़्शे छॾींदुसि जिन जे मथां जहन्नम वाजिबु थी चुको आहे हज़ारनि जी तइदाद में माण्हू उन्हनि खे हिन राति में बख़्शिश मिलंदी आहे अल्लाह जी रहमत वॾ फुड़े मींहं वांगुरु हिन राति में वसंदी आहे सो ख़ुशनसीब उहे माण्हू आहिनि जेके हिन राति में अल्लाह जी इबादत कनि छो त क़ुर जी सॼी सूरत हिन राति जे मुतलिक़ नाज़िल थियल आहे त हीअ राति वॾे बरकत वारी राति आहे रहमत वारी राति आहे ऐं इहो बि चयल आहे त हिन राति में अल्लाह जा फ़रिश्ता बि ज़मीन ते नाज़िल थींदा आहिनि हदीस जे मुताबिक़ एतिरा फ़रिश्ता नाज़िल थींदा आहिनि जो उहे अगरि असां ऐं तव्हां उन्हनि खे ॾिसूं त पेर रखण जी बि ज़मीन ते जॻह न हुजे ऐं उहो जेको सिलसिलो आसमान खां ज़मीन ताईं फ़रिश्तनि जो हूंदो आहे हर सुठी सुठी महफ़िल में उहे मलाइक मौजूदु हूंदा आहिनि अच्छा कहिड़ियूं दुआऊं जेके आहिनि उहे घुरणु खपनि कहिड़ी जेका शइ आहे जंहिं सां घणे खां घणो विर्द करियूं उन्हनि ॾींहंनि में हिन राति में जेतिरो बि अलाह जी इबादत नफ़ली इबादत आहे क़ुर पाक जी तिलावत आहे ऐं उनखां अलावा विर्द वज़ाइफ़ आहिनि नफ़िल पढ़िया वञनि था मतिलबु त हिन राति में जेतिरी माण्हू इबादत करे ओतिरी घटि आहे ऐं हीअ राति जेका आहे ख़ुशनसीब माण्हुनि खे नसीब थींदी आहे कुझु निशानियूं ॿुधाई वियूं आहिनि हदीस पाक में त जॾहिं लैलतुल क़द्र जी राति थींदी आहे त मौसम
यानी न गरम हूंदी आहे न थधी हूंदी आहे, वणंदड़ मौसम हूंदी आहे ऐं कॾहिं कॾहिं झुड़ियाली मौसम बि हूंदी आहे हिन राति में। त जेको हिन राति में इबादत कंदो उनखे इहा शइ महसूसु थींदी, दिलि नरम थींदी ऐं जॾहिं इबादत कंदो क़ुर पाक जी तिलावत कंदो हुनखे महसूसु थींदो अॼो की राति लैलतुल क़द्र जी राति आहे, त ऑटोमेटिक उनजे अखियुनि में ॻोढ़ा अची वेंदा। ऐं ख़ासि करे अॼो की जेका 27 जी राति आहे, तमामु बुज़ुर्गनि ईअं लिखियो आहे, फरमायो आहे त असांजो इहो तजुर्बो रहियो आहे त असां घणे खां घणी जेका लैलतुल क़द्र जी राति ॾिठी आहे सा 27 रमज़ानुल मुबारक जी राति ॾिठी आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सही माना जेकी रातियुनि जो इबादतूं कनि था, रब कीरी जाइनि था, उहे ख़ुशि नसीब आहिनि ऐं ख़ासि तौर ते वरी उहे ख़ुशि नसीब अञा वधीक आउं सम्झां थो हूंदा। हूअं त अलाह सभिनी ते महिरबान आहे, पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां करम नवाज़ी सभिनी ते करे थो, पर जेकी वरी इतिकाफ़ में वेठल आहिनि उहे त हूअं ई इबादतूं कनि पिया, सुबुह खां वठी शाम ताईं अलाह खे ॿाॾाइनि पिया, क़ुर पाक पढ़नि पिया ऐं वरी गॾो गॾु आहज़ारी पिया आहे, तौबाज़ारी पिया आहे, रोअण पिया आहे। रब खे रीझण जो केॾो न सुहिणो तरीक़ो आहे। छा ख़्याल आहे? इत्तिकाफ़ जी तव्हां जेका ॻाल्हि कई त लामा साहिब खां इहे बि पुछंदा हलूं त इत्तिकाफ़ में वेहण जा सही तरीक़ा छा आहिनि? इत्तिकाफ़ में अदी जेको कहिड़ी शर्तूं आहिनि जेके असां पूरो करे वेही सघूं था? हाणे इत्तिकाफ़ में पहिरियां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इत्तिकाफ़ में वेहण जो जेको मक़सदु आहे न उहो आहे सिर्फ़ु अलाह जी रज़ा, माना अलाह जी रज़ा हासिल करण जे लाइ माण्हू इत्तिकाफ़ में वेहंदो आहे। माण्हुनि खां परे, घर वारनि खां परे, दोस्तनि यारनि खां परे ऐं पर्दो बि लटकायो वेंदो आहे सिर्फ़ु इन जे करे जो माण्हू विच में ख़लल न कनि ऐं हिन जी इबादत में को बि माना विच में ख़लल पैदा न थिए। इत्तिकाफ़ जा जेके शराइत आहिनि सही आहिनि त इत्तिकाफ़ मस्जिद में मर्द जेको आहे सो मस्जिद में वेहंदो ऐं औरत अगरि वेहणु चाहे त उहा पंहिंजे घर में उहा इत्तिकाफ़ में वेही सघे थी, बिना कंहिं शरई उज़र जे उहो मस्जिद खां ॿाहिरि नथो निकिरी सघे। अगरि मस्जिद खां ॿाहिरि निकिरी वियो त उनजो इत्तिकाफ़ टुटी पवंदो शरीयत जे मुताबिक़। त इहे शराइत कुझु इत्तिकाफ़ जा आहिनि ऐं ॿियो रोज़ो रखणु इत्तिकाफ़ वारे जे लाइ लाज़मी आहे। अच्छा, उहो लाज़िम थी वियो रोज़ो रखणु इत्तिकाफ़ जो। उन खां अलावा कुझु स्पेसिफिक इबादतूं या का अहिड़ी शइ जेका इत्तिकाफ़ में पढ़णु घुरिजे? इत्तिकाफ़ में नमाज़ूं आहिनि, जीअं हिकिड़ियूं त फ़र्ज़ नमाज़ूं असां तव्हां अदा करियूं था जेके 5 वक़्त आहिनि, उन खां अलावा इशराक जी नमाज़ आहे, अवाबीन जी नमाज़ आहे, तहज्जुद जी नमाज़ आहे। इहे नमाज़ूं इत्तिकाफ़ वारे खे वरी आसानी लॻंदी आहे छो त हू उन जॻह ते मस्जिद में वेठल हूंदो आहे, का रुकावट न आहे हूंदी त नमाज़ूं बि पढ़ी सघे थो, उन खां अलावा क़ुर पाक जी तिलावत बि करे सघे थो। त इत्तिकाफ़ में वेहण वारो जेको आहे सो फुल ईअं सम्झो त माना अलाह जी रहमत में अची वेंदो आहे। पोइ असां अगरि उन्हनि खां दुआऊं घुरूं त अलाह साईं उन्हनि जी दुआनि खे जल्दी क़बूल फरमाईंदो। बिल्कुलु अमां सही ॻाल्हि चई त वधीक त मूंखे नाहे ख़बर, पर जेके ॻाल्हियूं पाण ॾिसंदी आहियां, शयूं ऑब्ज़र्व कंदी आहियां त इत्तिकाफ़ में जेको माण्हू वेहंदो आहे उहो इन लाइ छो जो असां जेकॾहिं दुनियावी मज़नि या दुनियावी शयुनि खां थोरो परे थी करे जेकॾहिं असां आइसोलेट थियूं था, असां सिर्फ़ु पंहिंजे रब खे पाॾायूं था, रब खे यादि करियूं था, रब खे सतायूं था, रब सां ज़िक्र करियूं था, रब सां जेको आहे असां गुफ़्तगू करियूं था, नमाज़ पढ़ूं था, त असांजी रूह खे बि सुकून मिले थो, जी डायरेक्ट कनेक्शन थिए थो। असां जेको सॼो साल हिकिड़ो मुश्किलातुनि में आहियूं, हिकिड़ो पीड़ा में आहियूं, कर्ब में आहियूं, उहे शयूं जेके आहिनि उहे सभु रिज़ॉल्व थियणु लॻनि थियूं जॾहिं असां सिर्फ़ु अलाह ताला सां रूबरू थियूं था, अलाह ताला सां कलाम कयूं। उहे त वरी वॾा वक़्त वारा आहिनि जेकी प्रॉपर तरीक़े सां इत्तिकाफ़ हिन वक़्तु गुज़ारनि पिया। बिल्कुलु। ऐं अलाह ताला उनखे इहा हिदायत नसीब कई, तौफ़ीक़ नसीब कई, जेकी मोबाइलूं बि साइड कयूं वेठा आहिनि ऐं कंहिं सां बि को उन्हनि जो राब्तो न आहे, राब्तो रुगो कनेक्शन पंहिंजे रब करीम सां आहे। इहो न आहे त बाबा इत्तिकाफ़ बि आहे त वरी मोबाइल बि आहे त वरी चिट चेट बि आहे त वरी कचहरियूं बि आहिनि। इन इत्तिकाफ़ खां थोरो पासीरो रहिजे त बहितर आहे। अलाह ताला खे तव्हांजो ध्यानु खपे, अलाह ताला तव्हां ॾे ध्यानु कंदो। सही था चओ। बिल्कुलु इन्हनि ॾींहंनि में जेकॾहिं तव्हां दुआऊं घुरो त दुआउनि में वॾी ताक़त अथव। यकीन कयो हीअ ॻाल्हि बिल्कुलु सच आहे। नंढे हूंदे मूं सिर्फ़ु ॻाल्हियूं ॾिठियूं हुयूं, पर हाणे जेके आहिनि उहे शयूं ॿुधियूं हुयूं सिर्फ़ु, हाणे मूं शइ ॾिठी बि आहे त असांजूं जेकॾहिं दुआऊं आहिनि उहे कीअं रंग थियूं लाहिनि, माना उहे सच में क़बूल थियनि थियूं। अॼु न थींदियूं, सुभाणे थींदियूं, सुभाणे न थींदियूं, कॾहिं न कॾहिं थींदियूं या नथियूं थियनि, तुंहिंजो अजर अव्हांखे ज़रूरु मिलंदो। हिन में हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि एड कंदा हलूं त क़िस्मत जेका आहे न पंहिंजी, जेका जंहिंखे चवंदा आहियूं पाण नसीब बि चवंदा आहियूं, मुक़दर बि चवंदा आहियूं, इन्हनि खे बि बदिलाइण में दुआउनि जो वॾो करेक्टर आहे, किरदारु आहे, उहो बदिलिजी सघिजे थो। के माण्हू तमामु घणे मुजारे में हूंदा आहिनि, चवंदा आहिनि बाबा नसीब अहिड़ो हुयो, मां त मरी वियो फासी वियो आहियां, पर कॾहिं कॾहिं का दुआ अहिड़ी लॻी वेंदी आहे, हथ खे खॼी पवंदा आहिनि, कंहिंजी दिलि मां
का ज़बरदस्त दुआ निकिरी पवंदी आहे त उन जा वारा न्यारा थी पवंदा आहिनि, उहो माण्हू अचानक चेंज थी वेंदो आहे। तव्हां ॾिठो हूंदो कि माण्हू सफ़ा मुश्किलातुनि मां अचानक पार पइजी वेंदा आहिनि। इहो दुआउनि जो असरु आहे, नसीब उन्हनि जो फिरी वञे थो। सुभाणे अल्लाह। बिल्कुलु बिल्कुलु। सो हाणे पाण नातिया कलाम ॿुधण जी साथ त माण्हू छा ख़्यालु? जी 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 जी, इन्हनि ॾाढी सुठियुनि ॻाल्हियुनि सां जे करे असां नातिया कलाम अफ़ज़ल हुसैन खे गुज़ारिश कंदसि त असांखे ॿुधाइनि। हुज़ूर मेरी तो सारे बहार आप से है, हुज़ूर मेरी तो सारे बहार आप से है। मैं बेकरार था, मैं बेकरार था, मेरा करार आप से है, हुज़ूर मेरी तो सारी बहार आप से है। कहाँ वो अर्ज़ मदीना, कहाँ मेरी हस्ती, कहाँ वो अर्ज़ मदीना, कहाँ मेरी हस्ती। ये हाज़री का सबब बार बार आप से है, ये हाज़री का सबब बार बार आप से है। मैं बेकरार था, मेरा करार आप से है, हुज़ूर मेरी तो सारी बहार आप से है। मेरी तो हस्ती ही क्या है, मेरे गरीब नवाज। मेरी तो हस्ती ही क्या है, मेरे गरीब नवाज। जो मिल रहा है मुझे सारा प्यार आप से है, जो मिल रहा है मुझे सारा प्यार आप से है। मैं बेकरार था, मेरा करार आप से है, हुज़ूर मेरी तो सारी बहार आप से है। मेरी तो हस्ती ही क्या है, मेरे गरीब नवाज। सियाहकार हुआ का बड़े न
ندامت ہے سیاہ کار ہوا بڑے ندامت ہے تیرا پٹا ہے گلے میں یا رسول اللہ یا رسول اللہ یا رسول اللہ تیرا پٹا ہے گلے میں تو لوگ جانتے ہیں وگر نہ کرتا کسی سے کوئی کلام نہیں سیاہ کار ہوا آقا بڑے ندامت ہے حضور میرا تو سارا وقار آپ سے ہے حضور میرا تو سارا وقار آپ سے ہے میں بے قرار تھا میں بے قرار تھا میرا قرار آپ سے ہے حضور میری تو ساری بہار آپ سے ہے سبحان ॾाढो अल्लाह, मिठो सुभाणे आवाज़ ऐं जंहिं सिक ऐं सोज़ मां पाण आला पियूं पिए न त दिलि में हिकिड़ी अजीब कैफ़ियत अची वई त बेशक, छा ॻाल्हि सही कजे था चओ, माना सही कि था लफ़्ज़ न आहिनि जो तारीफ़ कजे बिल्कुलु। ॾाढो सुहिणो अंदाज़ पोइ इन अंदाज़ खे वरी ॿुधंदासीं पाण वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक केॾा न वञो असां सां गॾु जो सलाम रमज़ान अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान जी नाज़रीन अव्हांखे ॿीहर सलाम रमज़ान में भली कार चऊं था कचहरी जो जेको सिलसिलो हो जारी सारी आहे ऐं असांजी पूरी कोशिशि आहे त घणे खां घणियूं सुठे खां सुठियूं ॻाल्हियूं अव्हां ताईं पहुचाए सघूं ऐं अव्हां बि असांखे हीअं ॾिसी रहिया हूंदा इंतज़ार में हूंदा त का अहिड़ी ॻाल्हि थिए जेका असांजे मतिलब वटां हुजे त उहो ई असां ॻाल्हियूं सभु सुहिणियूं ऐं मौलाना साहिब जीअं फरमायो पए त तहजुद जी नमाज़ बि जेकॾहिं अदा कजे इन ॾींहंनि में रातियुनि में त छा ॻाल्हि कजे तहजुद जे लाइ चयो वञे थो त इहा अलाह पाक जी लाडली इबादत आहे माना उनखे तमामु घणी प्यारी आहे जेकॾहिं उहा इबादत लाडली आहे तव्हां सोचियो त जेको माण्हू इबादत करे थो त अलाह पाक ॾांहुं उहो कहिड़ो लाडलो हूंदो उहो उनखे केॾो प्यारो हूंदो उनजी छा ॻाल्हि हूंदी छा ॻाल्हि हूंदी उन में जेके दुआऊं कयूं वेंदियूं ऐं छो जो असां उन टाइम ते पंहिंजी निंड खे छॾे करे तहजुद पढ़ंदा आहियूं त ॾिसो उहा केॾी न प्यारी मोहबत आहे या केॾी न प्यारी इबादत आहे चयो वेंदो आहे त मोहबतुनि जो जेको इज़हार आहे उहो तव्हां अहिड़े तरीक़े सां करियो जो अॻे वारे माण्हू खे उहा शइ पसंदि अची वञे हिकु ई त अंदाज़ हूंदो आहे हिकु ई त ॻाल्हि हूंदी आहे जेका अव्हांखे दिलि ते लॻी वेंदी आहे पोइ उहा सुठे वे में लॻे या ग़लति वे में लॻे दिलि तां लहण बिल्कुलु 5 मिंटनि जी ॻाल्हि हूंदी आहे या 1 सेकेंड जी ॻाल्हि हूंदी आहे दिलि ते चढ़ण बि जेको आहे न उहा 1 सेकेंड जी ॻाल्हि हूंदी आहे त जेकॾहिं असां उन शइ खे ॾिसंदासीं त पंहिंजे हर पल खे जेको आहे न बहितर खां बहितर करण जी कोशिशि करियो छो जो दिलुनि ते जेको आहे न उहो हा राज कयो दिलुनि तां लहण त आसान ॻाल्हि आहे बिल्कुलु 1 सेकेंड जी ॻाल्हि दिलनि में घर करणु सिखो ऐं जेकी माण्हू दिलनि में रहनि था उहे दुआउनि में बि यादि हूंदा हा हा इहे सही था चओ बिल्कुलु ॻाल्हि ताहिरी साहिब सां गॾु आहे ताहिरी साहिब इबादतूं पंहिंजी जॻह ते केतिरियूं बि माण्हू करे सुठो कमु आहे पर जेकॾहिं इबादतुनि सां गॾु माण्हूअ जी सीरत सुठी न हुजे ऐं बख़ील माण्हू हुजे ॿियनि आम रियाया सां आम माण्हुनि सां रवैयो ठीकु न हुजे त उनखे छा था सम्झो तव्हां साईं हाणे इहा आहे त इन जे बारे में हदीस शरीफ़ में अचे थो तशरीह में त जेका इबादत आहे उहा सिर्फ़ु अलाह जे लाइ हूंदी आहे अगरि कंहिं माण्हूअ जी मिसाल
इबादत केरु करे थो उन जे बावजूद बि उन जी तबियत में माना बहितरी न आहे, उन जा इख़लाक़ सुठा न आहिनि, त पोइ इन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त इहा इबादत अलाह खे क़बूल न आहे। छो त ख़ुदा खे न को असांजे सजदनि जी परवाह आहे, ख़ुदा खे न को असांजी निमाज़ जी परवाह आहे, अलाह ॾिसे थो दिलि खे त बाने जे दिलि में छा आहे। अगरि दिलि में आजिज़ी आहे, निवड़त आहे, छो त ॾिसो न जॾहिं असां इबादत में बीहूं था, निमाज़ में बीहूं था, त निमाज़ असांखे निवड़त सेखारे थी, आजिज़ी सेखारे थी, झुकणु सेखारे थी, त झुको रुकू करियो। ऐं असां जॾहिं रुकू कंदा आहियूं त उन सूरत में बि इहा आजिज़ी हूंदी आहे। वरी जॾहिं बानू सजदो कंदो आहे त सजदे में आजिज़ी जी इंतिहा हूंदी आहे। त तव्हां इन ॻाल्हि मां जेको मसल नमाज़ बि पढ़े, एतिरी आजिज़ी करे पंहिंजे सिर खे सजदे में झुकाए, उन जे बावजूद बि उन जा इख़लाक़ सुठा न हुजनि, रवैयो सुठो न हुजे, किरदारु सुठो न हुजे, माण्हू सां ॻाल्हाइण जो तरीक़ो सुठो न हुजे, त पोइ चइबो त उन जो ध्यानु इबादत में न आहे। त अगरि निमाज़ पढ़ी बि को माण्हू इख़लाक़ जंहिंजो जीअं सुठो नथो रहे त पोइ ईअं सम्झो त उनखे उन इबादत फ़ाइदो न ॾिनो। फ़ाइदो उनखे ॾींदी जंहिंजे दिलि में आजिज़ी हूंदी, निवड़त ऐं अलाह जी ख़ासि रज़ा हूंदी। पाण करीमन में फरमायो आहे पर त क़यामत जे ॾींहुं सभ खां वेझो जेको मुंहिंजो शख़्स हूंदो उहो हुस्न इख़लाक़ वारो हूंदो, बहितर अख़लाक़ वारो हूंदो। बिल्कुलु। सो वाह वाह। अलामा साहब जी तरफ़ बिल्कुलु बिल्कुलु अलामा साहब असां गॾु आहे। अलामा साहब हुस्न इख़लाक़ जी पाण ॻाल्हि कईसीं, भला मूंखे इहो ॿुधायो त चवंदा आहिनि सखी ऐं शूम जो 12 महीना हिसाब बराबरि, ऐं वरी चवंदा आहिनि त अॻे त पाउ न त मणनि खे मोट, इन जो छा राज़ आहे? साईं हाणे इहो आहे त जेको इहो सदके जे तरफ़ इन जो माना इशारो आहे त जेको माण्हू सदको करे थो, ख़ैरात करे थो, अलाह साईं उनखे वधाए ॾिए थो। हाणे ॿ सूरत हाल आहिनि, हिकिड़े पासे अलाह साईं कंहिंखे थोरो ॾिए थो, उहो थोरो उन मां बि कुझु अलाह जे राह में सदको ख़ैरात करे थो, त अलाह जो ऐलान आहे उनखे 10 हिसा दुनिया में वधाए ॾींदुसि ऐं 70 आख़िरत में, माना दुनिया जो बि फ़ाइदो आहे। हिकिड़ो ॿिए पासे हिकिड़ो सिर्फ़ु बचत करे थो, बख़ीली करे थो, ऐं उहो सिर्फ़ु इहा सोच रखे थो त मुंहिंजो को माल ही बचियलु आहे। दरअसल इहा बचत न आहे, बचत उहा आहे जेका दुनिया में बि कमु अचे, आख़िरत में बि कमु अचे। बचाए उहो पियो जेको सदको करे पियो, अलाह जी राह में लुटाए पियो, दरअसल बचत इहा आहे। सही, मूं नोट कयो आहे पहिरियों त जेकी हथनि जा खुलियल माण्हू आहिनि न, जेकी ॾियनि था, ग़रीबनि जी मदद कनि था, ऐं जेकी पंहिंजे पाड़ेसियुनि जी मदद कनि था, उहे उन्हनि जो दस्तरख़्वान कॾहिं माना ईअं उन में का कमी न थी आहे, कुशादो ई रहियो आहे, कुशादो ई रहियो आहे, उन्हनि जा खीसा भरियल रहिया आहिनि। बिल्कुलु सही था चओ। चवंदा आहिनि ॾियण वारो जेको हथु आहे न उहो वधीक सुठो हूंदो आहे वठण वारे हथ खां, त तव्हां जेतिरो ॾींदा अव्हां जो वधंदो वेंदो, छो जो अलाह ताला तव्हां अलाह जी राह में ॾियो था न, जॾहिं तव्हां जंहिंजी राह में ॾियो था उहो तव्हांखे पाणे उहो ई ॾींदो, जेतिरो तव्हां ॾींदो उन खां वधीक अव्हांखे ॾींदो। पर जेकॾहिं तव्हांजे ज़हन में तव्हां कारोबारी ज़हन आहे, इलाही माण्हू कारोबारी ज़हन सोचींदा आहिनि त अलाह ताला खां कारोबार स्टार्ट कयो, अलाह ताला सां कारोबार कयो, उनखे ॾींदो तव्हांखे वधाए ॾींदो। इहो कारोबार केॾो सुहिणो आहे। उन सां जेकॾहिं तव्हांजे ज़हन में कारोबार थो अचे त इहो कारोबार सम्झी करे रब करीम सां इहो स्टार्ट करे वठो, तव्हां बाक़ाइदा तव्हां ख़ुशहाल थींदो ऐं तव्हांजी ज़िंदगी ॾाढी सुहिणी थी। बिल्कुलु कारोबार में इन कारोबार में मूंखे धोखो बि कोन मिलंदो। बिल्कुलु। ऐं जेकॾहिं हाणे इन ॻाल्हियुनि खां जेकॾहिं नात जी तरफ़ हलो, असांखे जी जी हिन नाम तारुफ़ बि कराईंदी हला, असांखे हाफ़िज़ मोहम्मद उमर जॉइन कयो आहे, उनखां अलावा सैयद औरंगज़ेब असांखे जॉइन कयो आहे, रिज़वी साहब ऐं सैयद हिज़बुल्ला शाह असांखे जॉइन कयो आहे। सभिनी खे प्रोग्राम में भली कार चवां थी ऐं सैयद हिज़बुल्ला शाह खे गुज़ारिश कंदी असांखे नात ॿुधाई। सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। महबूब जो मुल्क पियारो, महबूब जो मुल्क पियारो, सुहणो रहमत बरकत वारो, सुनो रहमत बरकत वारो, सुनो रहमत बरकत वारो। ऐं कया मदीने मके जी ज़ियारत, चुमा मिठड़ो हिजरे असवद, हो कया मदीने मके जी ज़ियारत,
चुमा मिठड़ो हिजरे असवद चुमा मिठड़ो हिजरे असवद हो ॾिसां रोज़ो पाक भलारो ॾिसां रोज़ो पाक भलारो सुणो रहमत बरकत वारो सुणो रहमत बरकत वारो ऐं जेके ॾिसी मदीनो आया हो तन कया वरी वञण जा साया हो जेके ॾिसी मदीनो आया तन कया वरी वञण जा साया तन कया वरी वञण जा साया नाहे विसरियो तन खां नज़ारो नाहे विसरियो तन खां नज़ारो सुणो रहमत बरकत वारो ऐं मुंहिंजे सजण जो को बि सवाली नाहे दर तां वेंदो ख़ाली नाहे दर तां वेंदो ख़ाली ओ मुंहिंजे सजण जो को बि सवाली नाहे दर तां वेंदो ख़ाली नाहे दर तां वेंदो ख़ाली बणियो जग जो साईं सहारो सुणो रहमत बरकत वारो ऐं हिन साल थिए शल हाज़री ओ भट्टी दादन ॾियां वञ नौकरी हिन साल थिए शल हाज़री भट्टी दादन ॾियां वञ नौकरी ओ भट्टी दादन ॾियां वञ नौकरी ओ जंहिंजी ॾे थो ग़ुलामी जग सारो जंहिंजी ॾे थो ग़ुलामी जग सारो सुणो रहमत बरकत वारो सुणो रहमत बरकत वारो महबूब जो मुल्क प्यारो है महबूब जो मुल्क प्यारो सुणो रहमत बरकत वारो महबूब जो मुल्क प्यारो बिल्कुल बिल्कुल ऐं इन्ही ॻाल्हि तां मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि आई आहे उन खां पोइ पाण ब्रेक जी तरफ़ हलूं था तमामु बहितरीनु नात हिननि पढ़ी ऐं हिननि इहा ॻाल्हि इन में कई त असां जेकॾहिं हिकु दफ़ा हुते वञूं था असांजो बार बार दिलि चवे थो पर उन ॾींहुं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी असांजी डायरेक्टर साहिब जी वणी हुई असांखे डायरेक्टर साहिबु चयो सरज़फर इहा ॻाल्हि चई हुई त जेकॾहिं तव्हां हिकु दफ़ा थी आया आहियो त ॿिए दफ़ा तव्हां ॿिए खे मौक़ो ॾियो तव्हां ॿिए खे मौक़ो ॾींदा त अलाह ताला तव्हां खां वधीक राज़ी थींदो त इहा ॻाल्हि मुंहिंजे दिलि में ॾाढो घर करे वई रही त मूं सोचियो अव्हां सां बि शेयर कंदी उन्हनि खे मौक़ो ॾियो जेकी ॿाॾाइनि था पिया न बार बार वञण जी जिन खे जंहिंजी दिलि आहे ऐं उहे वञी नथा सघनि अफोर्ड नथा करे सघनि उन्हनि जी तरफ़ उम्मीद आहे त जेकी दोस्त ॿुधनि था आसूदा वस वारा उहे इन ॻाल्हि ते अमल कंदा पाण अमल कयूं था ब्रेक ते छो त डायरेक्टर चए थो ब्रेक वठो हाणे शॉर्ट कमर्शियल ब्रेक हूंदो ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं भलीकार चवण सां गॾोगॾु सुहिणा सुखनि में तव्हां ताईं पहुचायूं पिया सुठियूं ॻाल्हियूं तव्हां ताईं पहुचायूं पिया महिरबानी करे पंहिंजे लहजे में नरमी पैदा कयो नरमी जिन जे लहजे में हूंदी आहे उहे माण्हू हर जॻह ते हर महफ़िल में वॾो मान मर्तबो उन्हनि खे मिलंदो आहे मान माणींदा आहिनि ऐं लफ़्ज़नि में नरमी हूंदी आहे त पोइ जेका ॻाल्हि तव्हां ॿुधाइणु चाहींदा आहियो न उहा ॻाल्हि बि ॼण शिफ़ा थी पवंदी आहे उन ॻाल्हि सां बि सुरूप अची वेंदो आहे दिलि खे करार अची वेंदो आहे सो हाणे नरमी लफ़्ज़नि जी हुजे या वरी जुमिलनि जी हुजे पर जेकॾहिं उहे जुमिला अञा वधीक कंहिं महबूब जे ज़िक्र जा हुजनि ऐं उनजी तारीफ़ जा हुजनि त उहे त माना बाग बहार करे छॾींदा न पाण खे बिल्कुलु बिल्कुलु अव्हांजी ॻाल्हि में थोरो एड बि कंदी हलां त अक्सर ईअं थींदो आहे त असां कावड़ में ॻाल्हियूं ख़राबु करे वेंदा आहियूं पर जेकॾहिं उहे ई ॻाल्हि जेकॾहिं असां नरमी सां चऊं अॻे वारे माण्हू खे तव्हांखे लॻे थो सम्झ में ॻाल्हि न पई अचे कावड़ सां त तव्हां हुनखे प्यार सां सम्झायो नरमी सां सम्झायो त उनखे उहा ॻाल्हि जेका कावड़ में हूंदी आहे उहा ॻाल्हि सम्झ में न ईंदी पर प्यार सां वारी ॻाल्हि सम्झ में अची वेंदी आहे ऐं जेकॾहिं जेतिरी नरमी पंहिंजे लफ़्ज़नि में जुमिलनि में रखंदा त बहितर थी वेंदो डायरेक्टर साहिब असांखे चए थो त मां प्यार सां चवांव थो त नात ॿुधो प्रोग्राम नरमी सां चवां थो नातीअ कलाम ॿुधण जी सादत माणियूं था सो असां सां गॾु जेको ॿियो दोस्त आहे जी हाफ़िज़ मोहम्मद उमर साहब आहिनि उन्हनि खे चवंदासीं जी बिस्मिल्लाह
इहा आस आए मदीने वञा इहा आस आए मदीने वञा मदनीअ जो रोज़ो अखियुनि सां पसां मुरसल जो रोज़ो अखियुनि सां पसां इहा आस आहे मदीने वञा मदनीअ जो रोज़ो अखियुनि सां पसां ऐं ॿुधियो त मां उतां जो थदियूं हन हवाऊं वञा शाल जीअरे हिकिड़ो भेरो आऊं ॿुधियो त मां उतां जो थदियूं हन हवाऊं वञा शाल जीअरे हिकिड़ो भेरो आऊं मदीनो ॾिसां तंहिंखां पोइ मरा मदनीअ जो रोज़ो अखियुनि सां पसां मुरसल जो रोज़ो अखियुनि सां पसां मदीने जो गिटियूं हथनि सां बुहारिया रहियल ज़िंदगीअ जा मां उते पल गुज़ारिया मदीने जो गिटियूं हथनि सां बुहारिया रहियल ज़िंदगीअ जा मां उते पल गुज़ारिया समूरी हयाती थी नौकर रहा समूरी हयाती थी नौकर रहा मदनीअ जो रोज़ो अखियुनि सां पता मुरसल जो रोज़ो अखियुनि सां पसां मदीनो ॾिसण लाइ सिकनि थियूं निगाहूं घुरां पियो समाजे सुबुह शाम दुआऊं मदीनो ॾिसण लाइ सिकनि थियूं निगाहूं घुरां पियो समाजे सुबुह शाम दुआऊं मदीनो ॾिसां तंहिंखां पोइ मरा वञा पोइ वापसि वरी न अचां मदनीअ जो रोज़ो अखियुनि सां पसां इहा आस आहे मदीने वञा मदनीअ जो रोज़ो अखियुनि सां पसां अलाह कंदो त वेंदे तूं बि मदीने आउं बि वेंदुसि सभई मदीने वेंदासीं पंहिंजी हयाती में इहो रोज़ो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहन बि घुमंदासीं ऐं उते बे अफ़्तार कंदासीं हिकिड़े रमज़ान अहिड़ो बि ईंदो इंशाअल्लाह सो अलामा साहिबु पाण जेका ही दुनिया जंहिंमें आहियूं पाण चऊं था त दुनिया नफ़्सा नफ़्सी आहे वॾो आलम ख़राबु थी वियो आहे नफ़्सा नफ़्सी जे आलम में बि आख़िरत जो फ़िकुरु न आहे नफ़्स असांखे जकड़ियूं वेठो आहे क़ैद कयूं वेठो आहे पंहिंजे नफ़्स सां जहिड़ो कीअं कजे साईं हाणे ॾिसो रमज़ान मुबारक जो महीनो हले पियो ऐं अलाह साईं नफ़्स ते कंट्रोल करण जे लाइ जेको असांखे हथियार ॾिनो आहे न उहो रोज़ो आहे रोज़ो जेको आहे अगरि असां रखूं था त नफ़्स जेको आहे असांजे कंट्रोल में अची वेंदो आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो त तव्हां जेको आहे सो रोज़ा रखी पंहिंजे नफ़्स खे कंट्रोल कयो
जो नफ़्स जेको आहे सो इंसान जो सरकश थी वेंदो आहे। सही। हुज़ूर फरमायो उनखे बुख ॾियो रोज़े जी सूरत में। सही। जॾहिं रोज़ो केरु रखंदो आहे त उनजो नफ़्स कंट्रोल में अची वेंदो आहे ऐं रोज़े जे करे अलाह साईं उनखे सब्र अता फरमाईंदो आहे। हीउ सॼो जेको आहे रोज़े जो जेको अजुर सवाब उहो पंहिंजी जॻह ते, पर उन बाने में उन माण्हू में सब्र अची वेंदो आहे। अखियूं कंट्रोल में, हथ कंट्रोल में, दिलि कंट्रोल में, दिमाग़ कंट्रोल में, बाक़ी ब्लड प्रेशर जी मां ॻाल्हि न कंदुसि। 5 सेंसेस जेके आहिनि उहे असांजे पंहिंजे कंट्रोल में हूंदा आहिनि। मां बिल्कुलु सही चयो त असांजो हिकिड़ी रोज़े में हूंदा आहियूं न, असांखे ख़ौफ़ हूंदो आहे रोज़ो आहे, असां जेकॾहिं का ग़लति हरकत कंदा आहियूं, का ग़लति ॻाल्हि कंदा आहियूं, असां ख़्यालु कंदा आहियूं शयुनि जो। पर अलामा साहिब इहा ॻाल्हि आहे त असां रोज़े में जेकॾहिं इहा ॻाल्हि चऊं त शैतान क़ैद हूंदो आहे, तंहिं हूंदे बि असां काफ़ी गुनाह कंदा आहियूं रमज़ान में, त इन जी छा वजूहात आहिनि? उनजी वजह हिकिड़ी हीअ आहे त इहो शैतान सिर्फ़ु रमज़ान जे महीने में क़ैद हूंदो आहे। हुन खां अलावा जेको आहे शैतान खुलियल हूंदो आहे। आम ॾींहंनि में जॾहिं असां शैताननि जे ॻाल्हियुनि ते अची करे पोइ गुनाह जा कम कयूं था, नाफ़रमानियूं कयूं था, त पोइ उहे आदतूं जेके आहिनि से अची वेंदियूं आहिनि तबियत में। आदतुनि मां छुटकारो मिले। शैतान त न ई हूंदो, पर जॾहिं 11 महीना शैतान जी ॻाल्हियुनि ते अची असां नमाज़ खां परे, असां क़ुरान खां परे, असां भलियुनि ॻाल्हियुनि खां परे मतिलबु त हूंदा आहियूं शैतान जी ॻाल्हियुनि ते, पोइ जॾहिं हीउ महीनो अची वेंदो आहे त उहे साॻियूं आदतूं असांजे जिस्म में हूंदियूं आहिनि। पोइ वरी हुकुम आहे त तव्हां रोज़ो रखो, तव्हां इबादत करियो, तव्हां त इहे जेके आदतूं आहिनि से ख़तमु थी वञनि। इहा ॾाढी प्यारी ॻाल्हि असां कई आहे आदतुनि वारी। इहा ॻाल्हि बिल्कुलु सच आहे त असां जेके आदतूं आहिनि उहे हमेशह असां सां गॾु रहंदियूं आहिनि। इन जे करे चयो वेंदो त तव्हां पंहिंजी आदतुनि खे बहितर बणायो, जेतिरो थी सघे आदतुनि खे तव्हां सुठो कयो। हूअं त ज़िंदगीअ में तब्दीली ज़िंदगी जो अनटर जुज़ आहे, हर शइ बदिलजंदी आहे, पर के शयूं न बदिलाइणु घुरिजनि। जीअं सुठी आदतुनि जी ॻाल्हि थी आहे, कई माण्हू मां अहिड़ा ॾिठा आहिनि जेके सुबुह जो भले कुझु बि थी पवे क़ुरान पाक जी तिलावत खां सवाइ घरों निकिरंदा ई न आहिनि। कई माण्हू अहिड़ा आहिनि जेकी अम्मा जी दुआ खां सवाइ ॿाहिरि निकिरंदा ई न आहिनि। कई माण्हू अहिड़ा आहिनि जेकी उन्हनि जे हथनि में, उन्हनि जे खीसनि में, मां ॾिसंदो आहियां कॾहिं कॾहिं पब्लिक पॉइंट ते किथे हूंदो आहियां, किथे बस में सफ़र करण जो मौक़ो मिलंदो आहे त उन्हनि खे नंढिड़ो यासीन शरीफ़ गॾु हूंदो आहे, त उहे पिया पढ़ंदा आहिनि सफ़र दौरान। कई माण्हू तस्बीह पढ़ंदा आहिनि, इबादतूं कंदा आहिनि। फज़ूल वेहण खां बहितर आहे त अलाह जो ज़िक्र कजे। हाणे इहे सुठियूं सुठियूं जेकी आदतूं आहिनि उहे ज़रूरी आहिनि पाण में। सो वॾी महिरबानी अलामा साहिब, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो, लख थोरा। ऐं आख़िर में बि असांजो जेको साथी रहिजी वियो आहे नातिया कलाम, उन खां ॿुधंदासीं, उनजी हाज़ुरी बि हुज़ूर जी बारगाह में शाल क़बूल फरमाइजे। सो इन खां पहिरियां आउं तव्हांखे ॿुधायां थो त अॼोके प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में वाइटल टी वारनि असां निभायो साथ ॾिनो। वाइटल ॾाढी सुठी चांहि आहे, पती ॾाढी ज़बरदस्त आहे, चांहि भली ठहंदी आहे। हिन मां वाइटल पीओ, ज़िंदगी जियो। इन खां सवाइ क्विज़ जो शरबत मार्केट में मौजूदु आहे, सिर्फ़ु क्विज़ ई पिलाया करो, उन्हनि जो चवणु इहो आहे। ऐं नेस्ले मिल्क पेक क्रीम वारनि जी वॾी महिरबानी, हर दिन ख़ुशी से। सूफ़ी दस्तरख़्वान वारा चवनि था सूफ़ी एतमाद के लिए, पाकोला फ्लेवर्स वेरी हेल्दी वेरी यम। इन खां सवाइ नेस्ले एवरीडे तुम में है कुछ ख़ास, रूह अफ़ज़ा ज़िंदगी मुबारक, तलो अमा तलो में पकाओ, हमें सेहतमंद बनाओ। सब रोज़ो वारनि जी वॾी महिरबानी, द चिकन स्पेशलिस्ट, करशी जामेश्री सभु पीते हैं। करशी जामेश्री वारनि जा स्पेशल वॾा वड़ जेके असांखे अफ़्तार बि कराईंदा आहिनि, एतमाम उन्हनि जो बि हूंदो आहे, पर गॾोगॾु करशी जामेश्री मिठो सुठो शरबत बि आहे, तारीफ़ हुनजी इन करे नथा कयूं त उहे असां सां सहकारी आहिनि, तावन में आहिनि, पर हक़ीक़त इहा आहे त आउं वरी शौक़ चाह सां पीअंदो आहियां। करशी जामेश्री रिफ्रेशिंग हिकिड़ो मशरूब आहे, तव्हांखे ताज़ो तवानो रखे थो। सहर हुजे या अफ़्तार जो दस्तरख़्वान बि करशी जामेश्री खां सवाइ ॼण त अधूरो आहे। ऐं सहर महिल बि जेकॾहिं तव्हां पीअणु चाहियो त पी सघो था। करशी जामेश्री खोड़ सारनि टेस्ट जे मरहलनि मां गुज़री 265 भेरा टेस्ट कयो वेंदो आहे, चकास कई वेंदी आहे, उनखां पोइ मार्केट में उनखे लाथो वेंदो आहे, आंदो वेंदो आहे। ऐं 276 भेरा शुगर फ्री बोटल खे चेक करे, चकास करे ऐं बाक़ाइदा मयार ते पूरो लाइ मार्केट में आंदो वेंदो आहे। करशी जामेश्री बहितरीनु शरबत आहे, बिल्कुलु बहितरीनु शरबत आहे। इहो तव्हां सही चयो, सहकार कनि था, इन जे करे असां तारीफ़ न पिया कयूं। असां नंढे हूंदे खां करशी जामेश्री जो इस्तेमालु कयो आहे, नंढे हूंदे खां सहरी हुजे इफ़्तारी हुजे करशी जामेश्री खे पीतो आहे। ऐं जेकॾहिं अव्हांजा रोज़ा गर्मियुनि में आहिनि, जी हाणे असांजा रोज़ा गर्मियुनि में आहिनि, तव्हांखे इहो ॿुधाईंदी हलां त करशी जामेश्री में 4 हर्ब्स पियल आहिनि जंहिंमें कूलिंग क्वालिटीज़ आहिनि। कृष्णा आहे, खसखस आहे, संदल आहे ऐं गुलाब आहे। जेकॾहिं अव्हां सहरी ऐं इफ़्तारी में यूज़ करियो था त अव्हांजा ॾींहं ठही वञनि था, बहितरीनु लॻे थो, तॾहिं चवंदा आहिनि करशी जामेश्री सभु पीते हैं।
उनखां अलावा मूंखे ॿियनि जा नाला ॿुधाईंदी लाइ जंहिं असांजे प्रोग्राम सलाम रमज़ान में सहकार कयो आहे ब्रिज पावर्स एंड बैटरीज़, लज़्ज़त ने थामा सेहत का हाथ मलका मसाला भी तमामु बहितरीनु मसालो आहे जंहिंमें तव्हांजी सेहत बि रहे थी ऐं तव्हांखे लज़्ज़त बि मिले थी। इनेक्स हर घर की ज़रूरत, अखुवत किसी आस को टूटने न दे, GFC बिल्डर्स एंड डेवलपर्स, फॉर्मी परफ्यूम एंड बॉडी स्प्रे जेको तव्हां असां सभु यूज़ करियूं था। अलखिदमत फाउंडेशन कोई ताबीर अधूरी ना रहे, शारजा कुकिंग ऑयल दिल चाहे और क्या शारजा टैंक बनाए बेहतर मुस्तकबिल रोज़ाना, शौकत खानम उनकी सिर्फ एक ही दुआ है जीता रहे मेरा भाई, ब्लैक रोज कलर एक्सपर्ट्स, 7 हर्बल नेचुरल स्किन केयर, हर्बियन समरस, एक बोतल बनाया 35 ग्लासेस, हिकड़ी बोतल में वहाँ के 50 ग्लासेस मिलन था। आराम का नाम है डायमंड सुप्रीम फॉर्म नंबर 1 क्वालिटी फॉर्म, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, SIUT क्योंकि SIUT अपना है, फातिमा फर्टिलाइज़र, सरसब्स FM ज़मीन की जान फसल की जान, इन्हनि सभिनी जेके बि स्पॉन्सर आहिनि उन्हनि सभिनी जा असां जेके थोराईता आहियूं असांजे प्रोग्राम में जे असां सां ताउन कयो आहे। ताउन ख़ासि तौर ते तव्हांजो बि रहंदो आहे, तव्हां ॾिसंदा आहियो तंहिंजे करे असीं हाज़िर थींदा आहियूं। तव्हांजी वॾी महिरबानी, अदब जा हथ ॿधी तव्हांजो थोरो मञा थो आख़िर में वेंदे वेंदे नातिया कलाम ॿुधणी सादत माणींदासीं। जी सैयद औरंगज़ेब रिज़वी साहब खे चवंदासीं असांखे नात ॿुधाइनि, असांखे ॾींदा इजाज़त अल्लाह ने के पाण। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला शफीना सल्ले अला मुहम्मदिन। ये दुनिया एक समंदर है मगर साहिल मदीना है, हर एक मौजे बला की राह में हाइल मदीना है। ये दुनिया एक समंदर है मगर साहिल मदीना है, हर एक मौजे बला की राह में हाइल मदीना है। ज़माना धूप है और छाँव है, बस एक बस्ती में ज़माना धूप है और छाँव है, बस एक बस्ती में। ये दुनिया जल के बुझ जाती मगर शामिल मदीना है। ये दुनिया जल के बुझ जाती मगर शामिल मदीना है। करम कितना है फख्री उनकी ज़ाते पाक का मुझ पर, करम कितना है फख्री उनकी ज़ाते पाक का मुझ पर। मैं इतनी दूर हूँ लेकिन मुझे हासिल मदीना है। मैं इतनी दूर हूँ लेकिन
حاصل مدینہ ہے، شرف مجھ کو بھی حاصل ہے محمد کی غلامی کا، شرف مجھ کو شرف مجھ کو بھی حاصل ہے محمد کی غلامی کا، وہ میرے دل میں رہتے ہیں، میرا بھی دل مدینہ ہے، وہ میرے دل میں رہتے ہیں، میرا بھی دل مدینہ ہے، جہاں عشاق رہتے ہوں وہ بستی ان کی بستی ہے، جہاں بھی ذکر ان کا ہو وہی محفل مدینہ ہے، یہ دنیا ایک سمندر ہے مگر ساحل مدینہ ہے۔ کیا کہنے جی، اللہ جی نعمتوں جو انعام رمضان، سلام رمضان سلام رمضان